पीपल्स पार्टी हाला सिटी जो एक हंगामी इजलास पीपी सिटी जे सदर मीर मुसरत जाफरी जी ज़ेर सदारत हेठ जाफरी हाउस में हाला में थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी जे अहम उहिदेदारनि समेत सरवरी जमात जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत। इजलास में इमदाद चांग, हाजी अब्दुल रहीम दायो, अशु जत, फैज़ मोहम्मद मल्हा, कामरेड जावेद अहमद शेख, सदोरो लाहिरी खां अलावा ॿियनि अॻवाननि शिरकत कई। इजलास में पीपीए सरवरी जमात जे अॻवाननि पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुल्क जे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मुल्क जे नए सेटअप में मखदूम हाउस हाला खे नुमाइंदगी ॾींदे पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट जी अॻूणे सदर मरहूम मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जे फ़र्ज़ंद दरगाह सरवर नूर जे गादी नशीन मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमील ज़मान खे वफ़ाक़ी काबीना में खणंदे खेसि वफ़ाक़ी वज़ारत ॾियण जो मुतालबो कयो आहे।